सल्ली व नसल्लिम अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम वमन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल ज़लालन मुबीना आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला जे हुक्मनि जी तमील में कामयाबी है। चंद आयात जिन में अल्लाह तबारक व तआला ख़ुसूसी अहकामात असां अवां मोमिनन मुसलमानन जे लाइ नाज़िल फरमाया। जेकॾहिं असां अवां ईमान वारा उन्हनि ॻाल्हियुनि ते गौर कयूं त ही दुनिया ऐं आख़िरत संवरजी वञे। अल्लाह ताला जो फरमान आहे ऐं जॾहिं अल्लाह ऐं संदसि पैगम्बर कंहिं कम बाबति हुकुम करे यानी कुझु चवे तॾहिं कंहिं मोमिन ऐं कंहिं मोमिनियाणीअ खे उन पंहिंजे कम में को अख़्तियार हुजणु न जुगाए ऐं जेको अल्लाह ऐं संदसि पैगम्बर जी नाफ़रमानी कंदो सो बेशक पदरीअ भुल में भुलो। यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो फरमान हुकुम थी वियो उहो हतमी ऐलान आहे, पत्थर ते लीक है। अल्लाह से फरमायो मुझे महबूब चयो यानी जण मुझो ही हुकुम है, उन जे हुकुम जी इनहराफी न करियो। वमा अरसलना मिर रसूलिन इल्ला लियुता बिइज़्निल्लाह। ऐं अल्लाह ताला जो फरमान है कोई पैगम्बर न मोकिलियोसूं पर हिन लाइ त अल्लाह जे हुकुम सां संदसि ताबेदारी कई वञे। वक़ाल अल्लाह ताला वमा आताकुमुर रसूल फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फ़ंतहू। ऐं अल्लाह ताला जो फरमान है जेको पैगम्बर अव्हां खे ॾिए सो वठो ऐं जंहिंखां अव्हां खे झले तंहिंखे छॾे ॾियो। वक़ाल अल्लाह ताला लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आख़िर व ज़करल्लाह कसीरा। ऐं अल्लाह ताला जो फरमान है बेशक अव्हां लाइ अल्लाह जे पैगम्बर जे तरीक़े में उम्दी पैरवी इन लाइ आहे जेको अल्लाह जी रज़ा जी उम्मीद ऐं क़यामत जे ॾींहं जे अचण जी उम्मीद रखंदो हुजे ऐं अल्लाह खे घणो यादि कंदो हुजे। यानी रसूलुल्लाह जे फरमान ते उहो अमल कंदो, उहो हली सघंदो जेको अल्लाह जो ख़ौफ़ रखंदड़ आहे, अल्लाह जी ज़ात में ज़्यादा उम्मीद रखे थो। मुझे महबूब जी पैरवी उन्हीअ जे लाइ नमूनो आहे छो त जेको ख़ाइफ़े ख़ुदा आहे ई कोन, जंहिंजी दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ आहे ई कोन, उहो कीअं चवंदो त कहिड़ी ज़िंदगी गुज़ारिया। इन जे लाइ सभ खां पहिरियां अल्लाह जी ज़ात में पुर उम्मीद रहणु ऐं अल्लाह जो घणो कसरत सां ज़िक्र करण वारे खे अल्लाह ताला जो हुकुम आहे त पोइ मुंहिंजे महबूब जी ज़िंदगी में निहारियो। ईअं ज़िंदगी गुज़ारींदव त मां रब बि तव्हां सां राज़ी थींदुसि। वक़ाल अल्लाह ताला फ़लयहज़रिल्लज़ीन युख़ालिफ़ून अन अम्रिही अन तुसीबहुम फ़ितनतुन औ युसीबहुम अज़ाबुन अलीम। अल्लाह ताला जो फरमान है पोइ जेकी संदसि हुकुम जे उबतड़ हलंदा आहिनि तन खे पाण ते आफ़त पहुचण खां या पाण ते कंहिं ॾुखो ईंदड़ अज़ाब पहुचण खां डिॼणु घुरिजे। यानी जेके अल्लाह जे हुकुमनि जी इनहराफ़ी कनि था उन्हनि खे अल्लाह ताला आगाह थो करे त ख़बरदार तव्हां जेकॾहिं मुंहिंजे हुकुम ते अमल न कंदव त पोइ अव्हां मुंहिंजे सख़्त अज़ाब जो इंतज़ारु कयो। वक़ाल अल्लाह ताला मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबह व लनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। अल्लाह ताला जो फरमान है जंहिं चङो अमल कयो पोइ उहो मर्द हुजे या औरत ऐं उहो मोमिन हूंदो त ज़रूरु खेसि भली हयाती ॾेई जीआरींदासूं। यानी नेक अमल वारे खे सुहिणी ज़िंदगी में जीआरींदासूं ऐं जेकी कंदा हुआ तंहिंजो बदिलो ज़रूरु खेनि तमामु भलो ॾींदासूं। यानी जेके अल्लाह जे तरफ़ राग़िब आहिनि, ज़िंदगी गुज़ारनि था, उन्हनि जी ज़िंदगी सुठी गुज़रे थी। अल्लाह साईं चए थो उन्हनि खे भली हयातीअ जो जीअदान ॾींदा आहियूं। अवां ॾिसंदा हूंदा त अल्लाह वारा बुज़ुर्ग उहे हर हाल में सब्र ऐं शुक्र में गुज़ारींदा आहिनि। दुनिया जे अंदरि बि दुनिया उन्हनि जी सलामी हूंदी आहे त अॻियां जे जहान जे लाइ बि अल्लाह साईं फरमायो उन्हनि जो बदिलो सुठो आहे। वमन युति अल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा।
ऐं जेको अल्लाह ऐं संदसि पैगम्बर जी फर्मा बरदारी कंदो तंहिं बेशक वॾी मुराद माणी, यानी अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जो फर्मा बरदार कामयाब आहे। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम जुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह ताला फरमायो, ए पैगम्बर उन्हनि खे चओ त जे अमी अल्लाह खे दोस्त रखंदा आहियो त मुंहिंजी ताबेदारी करियो त अल्लाह अव्हां खे दोस्त रखंदो ऐं अव्हां जा गुनाह अव्हां खे बख़्शींदो। ऐं अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। यानी हुज़ूर जी ताबेदारीअ में अल्लाह ताला जे मुहब्बत जी हुसूल आहे ऐं गुनाहनि जी मग़फ़िरत आहे जेको हुज़ूर जी ताबेदारी करे थो। इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। बेशक जन ईमान आंदो ऐं चङा कम कया तन लाइ अल्लाह सिघो ई मुहब्बत पैदा कंदो। हीअ अल्लाह वारनि वटि बुज़ुर्गनि वटि छाजे लाइ वञे थो माण्हू? सभु रब जे तरफ़ां आहे, छो त उहो ईमान आणण सां गॾु रुगो तो असां वांगुरु ज़ुबानी कलमे गो न रहिया, पर उन्हनि क़ुर खे सम्झो, क़ुर ते अमल कयो, पोइ उन्हनि जे लाइ अल्लाह ताला वरी ॿियनि जी दिलनि में मुहबत पैदा कई त तव्हां वञो उन्हनि जे दरबारुनि ते, उन्हनि जे ख़ानकाहुनि ते, उन्हनि खां फैज़ हासिल करियो ऐं उन्हनि खां दुआ घुरायो। इहो तुंहिंजे मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। अल्लाह साईं फरमायो, सयजअलु लहुमुर रहमान वुद्दा। पोइ अल्लाह उन्हनि जे लाइ दिलनि में मुहबत पैदा कंदो आहे। माण्हुनि जा हुजूम काफ़िलनि जा दर काफ़िला इन जे करे वेंदा आहिनि। वमन यअमल मिनस्सालिहाति वहुव मुमिनुन फला यख़ाफ़ु ज़ुल्मन वला हदमा। ऐं जेको चङा कम कंदो ऐं उहो मोमिन बि हूंदो सो न की ज़ुल्म खां ऐं न की नुक़सान खां डिॼंदो। यानी इहा मोमिन जी निशानी बयानु कई वई आहे त उन जे मथां ज़ुल्म कयो वञे। इमाम आली मक़ाम जी ज़ाते बाबरकात जो मिसाल असांजे साम्हूं आहे। यज़ीद ज़ालिम जॾहिं ज़ुल्म करे थो त इमाम आली मक़ाम उन खां टिजे नथो। हिकिड़ो बचिड़ो क़ुर्बान करे वरी ॿियो मोकिले थो, टियों मोकिले थो, चोथों मोकिले थो। उन ज़ुल्म ऐं नुक़सान खां डिॼ न आहे, डपु न आहे, छो त ईमान कामिल। जॾहिं कामिल ईमान हूंदो आहे त उहो अल्लाह जो नेक फर्मा बरदार बानो थी वेंदो आहे ऐं उहो ई मोमिन सालिह बानो हूंदो आहे। वमन यतक़िल्लाह यजअल लहू मख़रजन व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब। ऐं जेको अल्लाह खां डिॼंदो तंहिंजे निकिरण जी अल्लाह का राह कंदो ऐं खेसि उतां हू रोज़ी ॾींदो जितां गुमान ई न हूंदसि। असांजे मुर्शिद मुरबी हज़रत पीर मिठा रहमतपुर वारनि जो मिसाल ॾींदा आहिनि त साईं जॾहिं रहमतपुर शरीफ़ में नवां आया, अदे रसूल बख़्श यूसुफ वारनि जो वालिद साहिबु साईं जन जो फ़क़ीर हो ऐं दरबार ते वेंदो हो, चवंदो हो साईं चंदे चाड़ीअ जी त सख़्ती सां मना हूंदी हुई, पर सवें फ़क़ीर हूंदा हुआ जेके सुबुह जो बि लंगर खाईंदा हुआ, शाम जो बि लंगर खाईंदा हुआ। ऐं साईं जे दरबार ते कई भेरा छापा लॻा, पुलिस आई, फ़ौज आई, मुख़्तलिफ़ इल्ज़ामनि तहत। पोइ हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जे के ख़लीफ़े जो मूं ख़िताब ॿुधो, मां फरमायूं त हा बिल्कुलु अल्लाह जो ॾिनल सिक्को असां वटि आहे। चईं कहिड़ो सिक्को आहे? चईं अल्लाह जो क़ुर आहे जंहिंजे सदके रब असांखे उतां ॾिए थो जितां असांजो गुमान ई कोन्हे। अलम यरौ कम अहलकना मिन क़ब्लिहिम मिन क़र्निम मक्कन्नाहुम फिल अर्द मालम नुमक्किन लकुम व अरसलना अस्समा अलैहिम मिदरारा वजअलना अल-अनहार तजरी मिन तहतिहिम फअहलकनाहुम बिदुनूबिहिम व अंशअना मिन बअदिहिम क़र्नन आखरीन। ऐं अल्लाह ताला जो फरमान आहे, काफ़र न ॾिसंदा आहिनि छा त खां सॻु केतिरा तबका नास कयासूं जिन खे ज़मीन में अहिड़ी ताक़त ॾिनी हुईसूं जो अव्हां खे बि न ॾिनी अथऊं। यानी उहे माण्हू तव्हां खां वधीक ताक़तवर हुआ ऐं मथनि आसमान खां मींहुं लगातार वसायासूं ऐं हेठां वाहियूं वहंदड़ कयूंसीं। यानी पाणीअ जी उन्हनि खे मुकमल असां सहूलियत ॾिनी। ककर बि वहंदा रहिया त वाह बि वहंदा रहिया। उन्हनि क़ौमुनि जे मथां न रहमत जो मींहुं घटियो न उन्हनि जा करे दरिया सुका। अॼुकल्ह असां अवां सिंधू दरिया जे लाइ वावेला करे रहिया आहियूं। अल्लाह जो क़ुर ॿुधाए रहियो आहे ऐं कलाम मजीद वाज़े करे रहियो आहे त उहे माण्हू तव्हां खां वधीक ताक़तवर हुआ, फ़सुल पोखींदा हुआ, कोखूं कंदा हुआ। उन्हनि जे मथां मूं रब जे रहमत जा ककर बि वसिया पए त गॾो गॾु उन्हनि जा दरिया वाह बि आबाद हुआ। पोइ अल्लाह साईं फरमाए थो बिजुनूबिहिम वंशअना मिन बअदिहिम क़र्नन आखरीन। पोइ उन्हनि खे संदन गुनाहनि सबबा हलाक कयोसीं ऐं संदन पोइतां ॿियनि क़ौमुनि खे पैदा कयोसीं। उन्हनि जा दरिया सुकी विया, ककर वसण बंदि थी विया। उन्हनि जे अमलनि जी शामत जे करे उन्हनि खे इहा सज़ा मिली।
ऐं जहिड़ी रयत हूंदी आहे अहिड़ो राजा मिलंदो, अहिड़ो बादशाह मिलंदो आहे। जहिड़ी क़ौम हूंदी आहे, अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया वल बाक़ियातु सालिहातु खैरुन इंद रब्बिक सवाबन व खैरुन अमला। ऐं अल्लाह ताला जो फरमाना, माल ऐं औलाद दुनिया जी हयाती जो सिंगार आहे ऐं सदाई रहंदड़ चङायूं तुंहिंजे पालनहार वटि सवाब करे भलियूं ऐं उमेद करे चङियूं आहिनि। मा इंदकुम यनफदु व मा इंदल्लाहि बाक़ वल नजज़ियन्नल लज़ीन सबरू अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून। ऐं अल्लाह ताला जो फरमान आहे, जेकी अवां वटि आहे सो खपी वेंदो ऐं जेकी अल्लाह वटि आहे सो हमेशह रहण वारो आहे। ऐं जन सब्र कयो तन खे संदन अमलनि जो बिल्कुलु भलो बदिलो ॾींदासीं। वमा ऊतीतुम मिन शैइन फमताउल हयातिद दुनिया व ज़ीनतुहा वमा इंदल्लाहि खैरुन व अबक़ा अफला तअक़िलून। ऐं हर जिन्स मां जेकी अव्हां खे ॾिनो वियो आहे सो दुनिया जे हयाती जो सामान ऐं संदसि सिंगार आहे। ऐं जेकी अल्लाह वटि आहे सो भलो आहे ऐं सदाई रहण वारो आहे। पोइ छो न सम्झ रखंदा आहियो। अल्लाह ताला असां खे सम्झ अकुल अता फरमाए ऐं कलाम मजीद जे फरमान ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।